अहम ख़बर मां थी पहुचाईंदा हलूं। कंबर भरिसां ॻोठु जीअण अबड़ो में नारी मुबैना तौर क़तल थी वई आहे, जॾहिं त ज़रियनि मूजिबि वालिद भाइरनि ऐं सोट नारी खे ज़हर पियारे क़तल करण खां पोइ ॻुझ में लाश दफ़नाए छॾियो आहे। नाज़रीन, अफ़सोस सां ख़बर आहे मूंखे ॿुधाईंदा हलूं त कंबर भरिसां ॻोठु जीअण अबड़ो में नारी मुबैना तौर क़तल कई वई आहे। ज़रियनि मूजिबि वालिद भाइरनि ऐं सोट नारी खे ज़हर पियारे क़तल करण खां पोइ ॻुझ में लाश दफ़नाए छॾियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त कंबर भरिसां ॻोठु जीअण अबड़ो में नारी मुबैना तौर क़तल कई वई आहे। ज़रियनि मूजिबि वालिद भाइरनि ऐं सोट नारी खे ज़हर पियारे क़तल करण खां पोइ ॻुझ में नारी जे लाश खे दफ़नाए छॾियो आहे। पुलिस चढ़ाई करे मक़तूल नारी जे वालिद समेत 3 खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले से राब्तो कयो कंबर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर हाकिम ख़ास केली सां। जी हाकिम, ॿुधाइजो त ही छा मामलो आहे? हाँ जी, कंबर जे ॻोठ जीअण अबड़ो में पीउ पुटनि ऐं सोटनि जेको आहे त 17 सालनि जी नौजवान नारी आहे। हाकिम ज़ादीअ खे पाण में मिली भगत करे तशद्दुद करे ऐं ज़हर ॾेई हुनखे जेको आहे त क़तल करे छॾियो आहे। हुनखे ज़हर ॾेई बेदर्दी सां काराइण जे इल्ज़ाम हेठि जेको आहे त क़तल करे छॾियो आहे। कुझु जॻह में लाश जेको आहे त हुननि दफ़नाए छॾियो। अहिड़े वाक़े जो जेको आहे कंबर पुलिस खे जेकी आहे उहा ख़बर पई, जंहिं ॻोठु जीअण अबड़ो ते चढ़ाई करे मक़तूला नारीअ जे पीउ मेहर जागीरानी समेत पुटनि ऐं सोटनि खे जेको आहे त गिरफ़्तार करे वरितो आहे। उन सिलसिले में कंबर सिटी थाणे जे SHO जेको आहे त उहो मीडिया सां ॻाल्हाईंदो, उन मीडिया खे ॿुधायो त हिननि नौजवान नारीअ खे जेको आहे त ज़हर ॾेई ऐं घोटाए ॾेई जेको आहे उहो क़तल कयो आहे। उनजी असां हुनजे वालिद साहिब खे ऐं हुनजे भाइरनि ऐं सोटनि खे जेको आहे त गिरफ़्तार कयो आहे ऐं वधीक जेकी आहे उहा जांच करे रहिया आहियूं। जी ठीकु है, वरी महिरबानी अवां जी हाकिम अपडेट करण लाइ।